हैदराबाद डायरेक्टर जनरल फिशरीज़ जी ऑफिस में डीजी डॉक्टर मीर अलहदा टालपुर जी रिटायरमेंट वारी तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में शरीक डॉक्टर अली मोहम्मद मस्तोई डी फिशरीज़ कराची, डॉक्टर नज़र कल्होड़ और डीजी लाइव स्टॉक गुलाम मोहम्मद महर, राणो एहतशाम डायरेक्टर लाइव स्टॉक खोर परवेज़ एवान, डॉक्टर गुलाम कादिर जमाली ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते डॉक्टर मीर अलहदा टालपुर ख़िताब कंदे चयो त सर्विस बि हिकु ज़िंदगी जो हिस्सो आहे। अॼु मां रिटायर थी रहियो आहियां, मूंखे ख़ुशी आहे मां पंहिंजी सर्विस जो वक़्तु सुठो गुज़ारियो। पंहिंजे इदारे जे माण्हुनि सां हुन चयो त मूं अॼु अलविदाई तकरीब उन जे करे रखी त जीअं उहा रिवायत अॻिते बि बरक़रार रहे। हुन चयो त डिपार्टमेंट में पहिरियां कुझु मसइला हूंदा हुआ, पर जॾहिं खां मां डीजी थियसि उन वक़्तु मूं सोचियो त असां सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। हुन चयो त असां डिपार्टमेंट जी बहितरी लाइ हिकु फोरम ठाहियो। उन फोरम जे तहत जेके मसइला हूंदा हुआ उहे हल करायासीं। लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ असां ॿिन्ही गॾिजी कमु कयो। हुन चयो त अॼुकल्ह जो नौजवान फील्ड में निकिरण जे लाइ तयार ई नाहे। हुन चयो त पघारदार तबिको कॾहिं बि ख़ुशहाल नथो थी सघे। हुन चयो त असां पंहिंजा ख़र्चा वधाए छॾिया आहिनि। हुन चयो त मूंखे उमेद आहे त इन इदारे खे मुंहिंजा दोस्त ईअं अॻिते वठी हलंदा। हुन चयो त असां डिपार्टमेंट जी कामयाबी जे लाइ पंहिंजी कोशिशि करियूं। असांजी ज़िम्मेवारी बि आहे त असां जेतिरो टाइम बि डिपार्टमेंट में रहूं त उन जे लाइ कुझु न कुझु करे वञूं। जॾहिं त प्रोग्राम जी आख़िर में आयल महिमाननि खे अजरक पिणु उठाया विया। मुंहिंजो नालो डॉक्टर मीर अलहदा टालपुर आहे ऐं डायरेक्टर जनरल फिशरीज़ सिंध इनलैंड आहियां। ऐं सिंध फिशरी जा जेके मिठा पाणी आहिनि उन्हनि ते मुंहिंजो कंट्रोल आहे। असांजो मेन जेको मोटो हूंदो आहे सिंध में फिशरीज़ खे या मच्छी पालण खे कीअं जेको सो अॻिते वधाइजे, उन बुनियाद खे मद्देनज़र रखंदे असां जेको आहे तो पाण सिंध में तमामु घणियूं सुठियूं ऐं स्मार्ट ऐं हाईटेक जेके आहिनि मच्छीअ जा ॿिज पैदा कंदड़ हिचड़ियूं असां ठाहियूं आहिनि। मूं डिपार्टमेंट खे तक़रीबन 30-31 साल ॾिना ऐं मुख़्तलिफ़ पोस्टुनि ते रहियसि। जिते बि रहियसि उते मूं पंहिंजा दोस्त पैदा कया। मुंहिंजी जेका नौजवान क़यादत आहे उन्हनि खे मूं हमेशह सिखिया ॾिनी। हींअर बि जेके मुंहिंजा नवां ऑफिसर आहिनि उन्हनि खे मूं सुठे नमूने सां डेवलपमेंट साइड नॉन डेवलपमेंट साइड जे बुनियाद ते सिखिया ॾिनी आहे।